तव्हां कॾहिं गौर कयो आहे त जिस्म में अक्सर कुझु अहिड़ियूं अलामतूं बि ज़ाहिर थियण लॻंदियूं आहिनि जिन खे तव्हां अॻु में कॾहिं बि नोट नाहे कयो हूंदो। हक़ीक़त में इहे अलामतूं तव्हां खे सिहत जी सूरत हाल खां आगाह कंदियूं आहिनि जेके जिस्म में कंहिं विटामिन या मिनरल जी खोट ॾांहुं इशारो थी सघनि थियूं। हिते असां अहिड़ियुनि ई 7 अलामतुनि जो ज़िक्र कंदासीं जिन खे महसूस करे तव्हां सिहत बाबति ॼाणे बीमारीअ जी सूरत में वक़्त सिर इलाज कराए सघो था। नंबर 1, हाज़मो बहितर न थियणु। जेकॾहिं कंहिंखे कब्ज़ आहे त उन जो मतिलबु उन जो हाज़मे वारो निज़ाम दुरुस्त कमु नथो करे। खेसि डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे ऐं गॾोगॾु ग़िज़ा में तब्दीली आणणु घुर्जे। नंबर 2, ज़ख़्म देर सां भरिजणु। को बि धकु लॻण खां पोइ ज़ख़्म देर सां भरिजणु हिकु अहम अलामत आहे ऐं उन ते फौरी तौर ध्यानु ॾियणु घुर्जे। इहा शुगर जी अलामतुनि मां हिकु थी सघे थी। तव्हांखे फौरी तौर ते डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे। नंबर 3, वार छणणु। वार तेज़ीअ सां छणणु बि जिस्म में हिकु अहम विटामिन या मिनरल जी खोट जो इशारो थी सघे थो। तंहिं करे ज़रूरी आहे त प्रोटीन सां भरपूर ग़िज़ा जहिड़ोक गोश्त, बेज़ा, सब्जियूं ऐं ॿियूं शयूं इस्तेमालु कयूं वञनि। नंबर 4, वक़्त खां अॻु कुराड़प। गैर मुतवाज़िन ग़िज़ा जो इस्तेमालु तव्हांजी शख़्सियत ते असर अंदाज़ थींदो आहे ऐं उन जा असर सभ खां अॻु चहिरे ते ज़ाहिर थींदा आहिनि। इन सूरत में तव्हांखे मुतवाज़िन ग़िज़ा जी चूंड करणु घुर्जे जेका विटामिन ई, विटामिन ए ऐं एंटी ऑक्सीडेंट्स सां भरपूर हुजे। नंबर 5, हथ थधा रहणु। जिस्म में रत जी रवानी जेकॾहिं बहितर न हुजे त हथ पेर थधा थी वेंदा आहिनि। जंहिं करे ज़रूरी आहे त ग़िज़ा में मच्छीअ सां गॾु आयोडीन जो इस्तेमालु वधायो वञे। इन सां गॾु तव्हां ॾही ऐं बेरीज़ जो इस्तेमालु बि करे सघो था। नंबर 6, ॾंद पीला थियणु। विटामिन सी जी खोट महारुनि ऐं ॾंदनि जी कमज़ोरी जो सबबु बणिजंदी आहे। तंहिं करे मिठियुनि शयुनि बदिरां विटामिन सी सां भरपूर ग़िज़ा जहिड़ोक लीमे ऐं नारंगीअ जो इस्तेमालु वधायो वञे। नंबर 7, जिल्द ख़ुश्क थियणु। चमड़ी ख़ुश्क थियण जी अलामत खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इहो विटामिन ए जी खोट ॾांहुं इशारो हूंदो आहे। तंहिं करे अहिड़े मसइले जो शिकार माण्हुनि खे सावनि पननि वारियुनि सब्जियुनि ऐं गजरुनि खे पंहिंजी ग़िज़ा जो हिसो बणाइणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk